नाज़रीन, कश्मीर जी दहशतगर्दी टोड़ अदालत बाड़ी सां ज़्यादती वारे केस जे ॿिए जवाबदार खैरुल्लाह बुगटी खे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अफ़ज़ल अता कलवर। जी अफ़ज़ल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कश्मीर वाक़ियो 4 साल मासूम अली शाह उनकी मां सां इज्तिमाही ज़्यादती वारे मामले में अॼु शिकारपुर जी दहशत टोड़ अदालत में खैरुल्लाह बुगटी के पेश किया वियो, जिथां ATC जे जज साहब खैरुल्लाह के 3 ॾींहनि जो रिमांड ॾिनो। दहशतगर्दी टोड़ अदालत के जज हैदर अबड़ो साहब 18 तारीख़ ते खैरुल्लाह बुगटी के ॿीहर पेश थियण जो हुकुम करे छॾियो। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ही रात वारो वाक़ियो आहे जिते पुलिस ऐं बुगटी कबाइल जे अंदर फायरिंग थी, जंहिंजे नतीजे में रफ़ीक मलिक जो मरकज़ी जवाबदार हुयो अली शाह केस में, उहो जेको आहे मारिजी चुको हो। ऐं ॿिए तरफ़ अॼु कश्मीर जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतजाजी मुज़ाहिरनि में शहरियुनि जो मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी जमातनि जो इहो चवणु हो, जेतिरे ताईं खैरुल्लाह बुगटी खे फांसी ते न चाढ़ियो वेंदो, एतिरे जो असांजो एहतजाजनि जो सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। जी अफ़ज़ल, अव्हां जी महिरबानी।